उडेरोलाल स्टेशन माथरी ॿोली जे आलमी ॾींहं ते सिंधी अदबी संगत शाख उडेरोलाल स्टेशन पारां एतिराजी रैली शहर खां प्रेस क्लब ताईं कढी वई। एहसास मीरल सैतो हाजी गुलाम हैदर खासखेली शाद अब्दुल शकूर छुटो दाद रहीम बलोच आजिज़ छुटो एजाज बुर्दो ऐं ॿियनि जी अॻवानी में दात धड़नि मुतालबो कयो त हज़ारे साल क़दीमी सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली लाइ एहतिजाज कयो वियो। अदीबनि ऐं शाइरनि घुर कई त सिंधी समेत मुल्क जी सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। सिंध में सरकारी तौरु ख़ानगी दफ़्तरनि में लाज़मी तौरु सिंधी ॿोली क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।